असां साहब हिकिड़े नवाब खान ऐं शेर अली पाण में मिली विया आहिनि त पक जान त इहा हिननि ॿिन्ही जी का चाल आहे। पर जेकॾहिं हू मूं सां का गेम खेॾणु चाहिनि था त नवाब खान तोसां बि ज़रूरु मिलंदो असद साहब, ऐं तोसां मिली जेका पोइ हू सलाह तोसां कंदो उन सलाह खां आगाह करणु मूंखे पोइ तुंहिंजो कमु आहे। जेकॾहिं का चाल हूंदी न पहिरीं मां तव्हांखे होशियारु करे छॾींदुसि, पर पोइ बि तव्हां पंहिंजी पूरी तयारी करे छॾियो। असद साहब मां तयारु आहियां। जेका कुझु बि मूं ख़िलाफ़ खिचड़ी पचाए रहिया आहिनि उन जी थोरी बाफ़त मां बि सिंधी इहो ॼाणे सघां। बख़्शल असां सां गद्दारी न कंदो। बख़्शल खे ख़बर आहे असां सां गद्दारी माना मौत। दरिया खान जेकॾहिं न बशकल सचो हुजे हा त असां सां ज़रूरु हले हा। मां चवां थो त मूंसां खे कुझु चवण खां पहिरियां बशकल खां पुछाणो कजे। अगरि जे इहा ॻाल्हि आहे त पोइ हली था नोड़ ॻीचीअ में विझूं बख़्शल जे ऐं समूरी ख़बर पइजी वेंदी। न दरिया खान पोइ हटंदो न इहो बहावल बेअकुल पंहिंजे ज़िद तां लहंदो। हाणे जेसीं ताईं ॿई ॼणा हिक ॿिए जो खून न कंदा न ईअं कोन मुड़ंदा। इन जो मतिलबु त तूं खून थियण जो इंतज़ारु पियो करे त जीअं दोस्त मरनि उन खां पोइ तूं ॻाल्हियूं करणु शुरू कर। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।